इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना फ़अंज़लल्लाहु सकीनतहु अलैहि। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं न मदद कंदो उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ओ बेशक अल्लाह उन जी मदद कई जहीं वक़्तु उन खे कढियो काफ़रन बिन मां ॿियो हो जंहिं वक़्तु उहे ॿई ग़ार में हुआ जंहिं वक़्तु मुंहिंजे साथीअ खे तसल्ली ॾींदे फरमाए रहियो हो त ग़म न कर बेशक अल्लाह असां ॿिन्ही सां गॾु आहे। पोइ लाथो अल्लाह पंहिंजे सुकून खे उन साथीअ जे मथां। दोस्ताने गिरामी हीअ हुई आयत सगोरी। उन आयत जो लफ्ज़ी तर्जुमो अल्लाह ताला जो प्यारो महबूब जो प्यारो महबूब हज़रत सय्यदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जहीं जा ॿ नाला हा हिकु अर्शी ॿियो फर्शी नाले में बकौल हिन। हिकड़ा बुजुर्ग लिखन था त संदस असली नालो अब्दुल काबा हो, ॿिया चवनि था त अब्दुल रब्बिल काबा। जन वटि असुल नालो अब्दुल काबा हो उहे चवनि था त हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संदस नालो अब्दुल काबा मटाए अब्दुल्लाह रखियो हो। दोस्ताने गिरामी जी अल्लामा शबलंजी रहमतुल्लाह अलैहि लिखियो त युक़ालु कान इस्मुहु फिल जाहिलियत अब्दुल काबा फसम्माहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्लाह। यानी इहो भी चयो वियो त संदस इस्लाम खां अॻ में नालो अब्दुल काबा हो, पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संदस नालो अब्दुल्लाह रखियो ऐं संदस अर्शी नालो हलीम। जीअं अल्लामा अबू जाफर मुहतबरी अलैहि रहमत हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे त हिक भेरे जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी खिदमत में हाज़िर थियो ऐं संदन पासे खां अची वेठो। इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु बि उतां अची लंघियो त हज़रत जिब्रील सगोरे रहमतुल लिल आलमीन हबीब खां पुछो हाज़ा इब्नु अबी कुहाफ़ा, सोना हबीब ही अबी कुहाफ़ा जो पुट्रा। मुझे आका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा आसमान वारा बि न के सुञाणन था। यानी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे मुतालिक जॾहिं हुजूर खां जिब्रील पुछो त हुजूर फरमायो छा हिन खे आसमान वारा ॼाणो था सुञाणो था। जिब्रील सगोरे अर्ज़ कयो त क़िबला इन ज़ात अक़दस जो कसम जंहिं तव्हां खे हक़ जे पैगाम सां मोकिलियो आहे त इहो आसमाननि में ज़मीन खां घणो मशहूर आहे ऐं उन जो नालो आसमाननि में हलीम यानी बुर्दबार तौर सुञापजंदड़ आहे। हज़रत अल्लामा ज़ुरकानी मवाहिबुल दुनिया जे शरह में लिखियो आहे त हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु खे अबू बकर चवंदा हा जो बकर चइबो आहे गॾु करण खे पाण सुहिणियुनि ख़सलतुनि जा गॾु कंदड़ हा, उन जे करे अबू बकर जी कुनियत छॾिया विया। हज़रत सय्यदना सिद्दीक़ अकबर जा
मशहूर लक़ब पंजहा जन्मा पहिरियों लक़ब सिद्दीक ही लक़ब घणो मशहूर अक्सर करे हज़रत अबू बकर सिद्दीक खे सिद्दीक अकबर सॼो वेंदो आहे। इहो लक़ब अल्लाह ताला जे नबियन लाइ बि क़ुरान करीम में आयल आहे। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ आयो वज़कुर फिल किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीकन नबिय्या। याद कर किताब में इब्राहिम के बेशक हो सिद्दीक नबी हो। वरी हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम जे लाइ इरशाद थियो वज़कुर फिल किताब इद्रीस इन्नहु कान सिद्दीकन नबिय्या। याद करो किताब में इद्रीस के बेशक हो सिद्दीक नबी हो। वरी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इरशाद थियो यूसुफ अय्युह सिद्दीक ए यूसुफ ए सिद्दीक। सिद्दीकुन फ़ील जे वज़न ते इसमें मुबालगा जो सीगो आहे जिनकी माना है खालिस सच ॻाल्हाईंदड़ जंहिंखां कॾहिं बि कूड़ न निकिरे। दोस्तान गिरामी हज़रत सईदना सिद्दीक अकबर के सिद्दीक सॾण जा सबब इहे हुआ त इस्लाम खां अॻ में बि पाण हमेशह सच ॻाल्हाईंदा हुआ। ॿियो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हर ॻाल्हि खे बिना देर जे सचो चवण वारो अबू बकर सिद्दीक हो। नंबर 3 हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज वारे वाक़े जे ॿुधण वक़्त सभ खां अव्वल तस्दीक हज़रत सईदना सिद्दीक अकबर कए हुए। नंबर 4 त इस्लाम खां अॻ में पाण कुरैशिन जे दियतुनि जा फ़ैसिला कंदा हुआ ऐं जेको फ़ैसिला ॾींदा हा उन लाइ कुरैशी हिक ॿिए खे चवंदा हा त सद्दिक़ूह इन जी तस्दीक कयो। ऐं पंजो त इन ई लक़ब सां मुंहिंजे आका रहमतुल लिल आलमीन ऐं हज़रत जिब्रील यादि कयो हो। जीअं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मेराज वारी रात आसमाननि खां मोटंदे मूं जिब्रील खे चयो त मुंहिंजी कौम वारा त मूंखे मेराज जे बारे में सचो न चवंदा। जिब्रील अमीन अर्ज़ कयो ओ मुंहिंजा सुहिणा हबीब ॿिया मञनि या न मञनि लेकिन मां पर पुठ सिद्दीक अकबर जे बारे में चवां थो त तुंहिंजो यार अबू बकर चवंदो त मुंहिंजा महबूब सच्चा आयो। दोस्तान गिरामी अड़ी तरह खोड़ सारियों रवायतों हज़रत सैयदना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हवाले से मौजूद हैं। लेकिन अज अवां जे साम्हूं मुझे आका हज़रत अबू बकर सिद्दीक ऐं आका हज़रत मौला अली मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहू जी ज़ात बाबरकात जे दरमियान केड़ा सोना सलूक आ। सैयदना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी अहले बैत उज़्ज़ाम सां केड़ी निस्बत ऐं ताल्लुक हो इन हवाले से अवां के चंद रवायात बुधाया जिए असा अवां के खबर पवे त हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु असा अवां जे हबीब वट त शान वारो पर हबीब जे अहले बैत उज़्ज़ाम वट भी शान ऐं मकाम वारो। पहली रवायत हज़रत इमाम हसन सां प्यार जे मुतालिक उक़बा बिन हारिस खां रवायत खरजतु मअ अबी बकरिम मिन सलातिल अस्र बाद वफात रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलयालिन व अलीयुन यमशी इला जंबिही फमर्र बिहसन इब्न अलीन यलअबु मअ गिलमानिन फहतमलहु अला रक़बतिही व हुवा यक़ूलु बिअबी शबीहुन बिन नबी लैस शबीहम बिअलीन व अलीयुन यदहक। दोस्तान गिरामी ये मिशकातुल मसाबीह जी मो अवां जे साम्हूं रवायत बयान कई है।
उक़बा बिन हारिस रवायत थो करे त मां हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी रहलत खां कुछ रातियों पोइ ॾींहं जो टिपरी नमाज़ खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां गॾु निकतुसि ऐं हज़रत मौला अली शेर जली बि उन जे भरिसां हली रहिया हुआ। पोइ हज़रत इमाम हसन मुंहिंजे मौला अली शेर ख़ुदा जा बचड़ा अची उतां लंघिया जेके छोकरनि सां गॾु रांदि करे रहिया हुआ। एतिरे में हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत इमाम हसन मुज्तबा खे पंहिंजे कुल्हनि ते खयो ऐं फरमायो त नबीअ सां मुशाबिह अलीअ सां मुशाबिह नाहे। ऐं जॾहिं इहा ॻाल्हि हज़रत अबू बकर सिद्दीक़ कई त उन सां हम सफ़र साथी मौला अली शेर जली हक़ जो वली इमाम हसन मुज्तबा जो बाबो पाणा शेर ख़ुदा करमल्ला वजहो जन मुस्कुराए ॾिनो। दोस्तो हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम के कुल्हे ते खणण उन सां प्यार ऐं मोहब्बत जो सबूत आहे। हज़रत अलीउल मुर्तज़ा जो खिलण रज़ामंदे जो दलील आहे। इहा साॻी रवायत अचो त ॿिए किताब जे हवाले सां के ॿुधायां। हज़रत अब्दुल्लाह बिन इमाम हसन ऐं उन जे पुट जो अबू बकर सिद्दीक़ जे लाइ बयान ॿुधो। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम जी औलाद मां हज़रत अब्दुल्लाह बिन हसन खां हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे बारे में सवाल कयो वियो। पाण फरमायो अल्लाह ताला उन्हनि ॿिन्ही ते रहमत नाज़िल फरमाए ऐं जेको उन्हनि ॿिन्ही लाइ उहे रहमत वारा दुआ जा लफ़्ज़ न चई सघे उन्हीअ ते अल्लाह ताला जी रहमत न हुजे छो त उन जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां मोहब्बत न आहे। अहिड़ी तरह हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम जे पोटे मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु खां कूफे वारनि हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जी भलाई जे बारे में सवाल कयो त पाण फरमायो इन्नहुमा इंदी अफज़ल मिन अलीन इहे ॿई मूं वटि हज़रत अलीअ खां भला आहिनि। दोस्तो असांजो अक़ीदो इहो आहे उन्हनि दलीलनि ते ॿधल आहे त हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे बच्चन जो बि इहो फ़ैसिलो आहे। हज़रत अलीउल मुर्तज़ा जे फर्ज़न हज़रत मोहम्मद बिन हनफिया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी रवायत तव्हांखे ॿुधायमि त मोहम्मद बिन हनफिया रज़ियल्लाहु ताला अन्हु जे लाइ केतिरनि किताबनि जी फ़तवा बि आहे। सैयद जमालुद्दीन पंहिंजे किताब उम्दतुत तालिब में लिखियो आहे त कान मुहम्मद बिन हनफिया अहद रिजाल दहर फिल इल्म वज़्ज़ुहद वल इबादह वश्शुजाअह वहुवा अफज़ल वलद अली इब्न अबी तालिब बादल हसन वल हुसैन। यानी मोहम्मद बिन हनफिया पंहिंजे वक़्त जे मर्दन में इल्म ज़ुहद इबादत शुजाअत में मथा हो ऐं उहो हज़रत अलीउल मुर्तज़ा जी औलाद मां हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन आली मकाम खां पोइ सभिनी खां भलो आहे। यानी हज़रत मोहम्मद बिन हनफिया जे लाइ हुज़ूर रहमत लिल आलमीन मदीने वारे मीर फरमायो। मुहद्दिस बेहकी हज़रत अलीउल मुर्तज़ा खां रवायत आंदी आहे उन फरमायो क़ाल ली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सयूलदु लक बादी गुलामुन क़द नहिलतुहु इस्मी व कुन्नियती। दोस्ताने गिरामी हुजूर फरमायो सोनो मौला अली तो फरमाए मदीने वारे मीर खां मूं ॿुधो त तोखे मूंखां पोइ पुट ॼमंदो सोना अली जंहिंखे मूं पंहिंजो नालो मुबारक यानी मुहम्मद ऐं कुनियो अता करे छॾियो आहे। रुहमा बैनहुम बिहवाला उम्दतुत तालिब जी रवायत मौला के बुधाई त हज़रत मोहम्मद बिन हनफिया रज़ियल्लाहु अन्हु जंहिंजो एॾो वॾो मर्तबो ऐं मान आहे उन बि इहा रवायत आंदी आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ सभिनी खां भलो
दोस्तों रवायत नंबर 3, हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु जन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मिटन जो अदब करण जे हवाले सां हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा राविया तकान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा जलस अबू बकरिन अन यमीनिही फअबसर अबू बकरिन अल अब्बास बिन अबी अब्दुल मुत्तलिब यौमन फतनहा लहू अन मकानिही वलम यरहु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा नहाक या अबा बकरिन फक़ाल हाज़ा अम्मुक या रसूल अल्लाह फसुर्र बिज़ालिका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हत्ता युरा ज़ालिका फी वजहिही। यानी जहीं वक़्त बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मजलिस में वेहंदा हा त हजरत अबू बकर सिद्दीक संदन सजे पासे खां वेहंदो हो। हिक ॾींहुं हजरत अबू बकर हजरत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे खे ॾिठो त परे थी पंहिंजी जाइ ते रसूलुल्लाह जे चाचे खे वेहारे हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन तरफ तवज्जो न फरमायो। पोइ फरमायूं ते अबा बकर तोखे कंहिं परे कयो आहे? छो त अबू बकर सिद्दीक हुजूर जे पासे में वेहंदा हा। हुजूर ॾिठो त हुजूर जो चाचो वेठो हो। हजरत अबू बकर खां पुछियो अबू बकर तोखे कंहिं परे कयो आहे? हजरत अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही अवां जो चाचो आहे, इन लिहाज़ सां परे थी उनखे जाइ ॾिनी अथमि। हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते अहिड़ा ख़ुशि थिया जो ख़ुशीअ जा आसार संदन चेहरे मुबारक मां ॾिसण में आया। तवा अबू बकर तो मुझे अहले बैत मुझे चाचे जो एतरो ख्याल कयो। दोस्तों इन रवायत में अंदाजो लगायो तो हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मिटन माइटन जो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु केतरो अदब ऐं लिहाज़ रखंदा हा। इन अदब ऐं सदाकत खे ॾिसी हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मिट माइट बि हजरत अबू बकर सिद्दीक जी तारीफ़ कंदा हा। नासिख़ तवारीख़ में मसऊदी जे मुरवज ज़हब खां नकल कंदे हिक शीए तारीख़दान लिखियो आहे त हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां हजरत अबू बकर सिद्दीक जे बारे में सवाल कयो वियो। रहिमल्लाह जवाब में फरमायाई रहिमल्लाहु अबा बकरिन कान वल्लाहि लिल फुकराए रहीमन वलिल कुरआन तालियन व अनिल मुनकर नाहियन व बिदीनिही आरिफन व मिनल्लाहि खाइफन व मिन बानिल मनहियात जाजिरन व बिल मअरूफ आमिरन व बिल लैल काइमा व बिन नहार साइमा वफाक अस्हाबहु वरअन वकफ़ाफ़न वसादहुम ज़ुहदन वअफ़ाफ़न फ़ग़दिबल्लाहु अला मन युनक़िसुहु वयतअनु अलैहि। ही हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट मुफस्सिरन जो इमाम तो फरमाए त अल्लाह अबू बकर ते रहम करे। ही केर तो चवे हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास त अल्लाह ताला हजरत अबू बकर ते रहम करे। फ़कीरन ले मेहरबान कुरान करीम जी तिलावत कंदड़ बुराई खां रोकेंदड़ ऐं दीन जी सुञाण रखंदड़ अल्लाह खां डिजंदड़ ऐं मन कयल कमन खां सख़्तीअ सां झलींदड़ ऐं नेकीअ जो अमर कंदड़ ऐं रात जो भी इबादत कंदड़ ॾींहं जो रोज़ो रखंदड़ हो ऐं पंहिंजे साथियुनि खां परहेज़गारी ऐं थोरे ते गुज़रान करण में बुलंद थी वियो हो ऐं ज़ुहद ऐं पाक दामनी में उन्हनि खां मथे हो। अल्लाह ताला जो उन शख्स ते ग़ज़ब
जेको उन अबू बकर सिद्दीक जे शान घटाइण जी कोशिश करे या उन ते तानाज़नी करे। ही हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास जो कौल आहे। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा हजरत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सौट ऐं शियन आलिमन वटि बि उन जी रिवायत अहमियत वारी हूंदी आहे। अबू जाफर तूसी पंहिंजे तसनीफ़ आमालिया में हजरत इब्न अब्बास जो ही बयान आंदो आहे। फ़अलिमुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन इल्मिल्लाह व इल्मु अलीन मिन इल्मिन नबी व इल्मी मिन इल्मि अलीन। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इल्म अल्लाह ताला जे इल्म मां हासिल कयल ऐं हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इल्म नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इल्म मां आहे ऐं मुंहिंजो इल्म हजरत अली मुर्तज़ा जे इल्म मां हासिल कयल। अहिड़ी तरह ॿिए शिए आलिम नूरुल्लाह शोस्तरी पंहिंजे किताब मजालिसुल मोमिनीन जी मजलिस सौम में हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान के बयान कंदे लिखियो आहे त हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फदन सहाबन मां हो ऐं हजरत अब्बास जी औलाद मां सभिनी खां भलो हजरत अमीरुल मोमिनीन हजरत अली अलैहिस्सलाम जो शागिर्द ऐं मुरीद हो। हजरत अली जी खिदमत में रही मुखालिफन सा हमेशा जिहाद कंदो हो। उन जो मथा हो दर्जो इल्मे तफसीर फिक़े हदीस में मशहूर ऐं तफसील सा बयान करण खां बेपरवाह। अहिड़ी तरह तनकीहुल मकाल में मामकानी ऐं मुंतहीउल आमाल में शेख अब्बास कुमी भी हजरत इब्न अब्बास जी घणी मदह लिखी आहे। मगर उहो ही इब्न अब्बास जहीं जी सभई आलिम तारीफ़ था कन उहो चवे थो त सैयदना सिद्दीक़ अकबर जी मदह बयान करण मुंहिंजे ऐन इल्म मंझां आहे। चौथी रवायत हजरत इमाम जाफर सादिक जो बयान। हजरत इमाम जाफर सादिक पंहिंजे वालिद हजरत इमाम मोहम्मद बाकर खां उन हजरत अब्दुल्लाह बिन जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत कई आहे। उन फरमायो वलियना अबू बकर फकान खैर खलीफतिल्लाह व अरहमहु बिना व अहनाहु अलैना। यानी अबू बकर असां जो वाली थियो पो अल्लाह जे बनायल खलीफन में भलो ऐं असां ते वधीक रहम कंदड़ ऐं शफ़क़त कंदड़ हो। ही केर तो चवे हजरत इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु। हजरत अब्दुल्लाह बिन जाफर तैयार जो ही बयान हजरत इमाम जाफर सादिक ऐं इमाम मोहम्मद बाकर उन खे रिवायत करे हजरत अबू बकर सिद्दीक़ जे हक़ ते हुजण खे साबित कयो। पंजी रिवायत ॿुधो हजरत इमाम जाफर सादिक खां पोइ हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन छा थो फरमाए। अबू ममर बि हाज़िम खां रिवायत कई आहे त हिकु शख़्स हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन वटि आयो सवाल कयईं त मा कान मंज़िलतु अबी बकर व उमर मिनन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल मंज़िलतहुम अस्साअत। हजरत ज़ैनुल आबिदीन खां पुछऊं त अबू बकर ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो दर्जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कहिड़ो हो। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जवाब में फरमायो त जेको हींअर आहे यानी जीअं हींअर मज़ार पुरनवार में गॾु आहिनि अहिड़ी तरह मुंहिंजे महबूब सां संदन ज़ाहिरी ज़िंदगी में बि गॾु हूंदा हुआ। अहिड़ी तरह इमाम जाफर सादिक पंहिंजे वालिद हजरत इमाम मोहम्मद बाकर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आंदी आहे त हिकिड़े शख़्स इमाम ज़ैनुल आबिदीन खे चयो त मूंखे हजरत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जी ख़बर ॾे। पाण फरमायई अबू बकर सिद्दीक़ जो पुछी थो। उन पुछंदड़ चयो त सोणा इमाम मोहम्मद बाकर अव्हां अबू बकर खे सिद्दीक़ चओ था
उन्हें साइल चयो तव्हां अबू बकर के सिद्दीक चओ था। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो सकलत का उम्मुक कद सम्माहु सिद्दीकन मन हुवा खैरुम मिन्नी व मिनक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल मुहाजिरून वल अंसार फमन लम यस्मिहि सिद्दीक फला सद्दकल्लाहु कौलहु फिद दुनिया वल आखिरा। यानी तुझी मां तोले रोंदी रहे, पिटींदी रहे, बद दुआ थो जे। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन उनखे चल तुझी मां तोले पिटको करे अबू बकर के सिद्दीक उन सॾियो आ जेको मुखां ऐं तोखां भलो आ। यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे सिद्दीक सॾियो आ ऐं मुहाजिरनि ऐं अंसारनि उनखे सिद्दीक सॾियो आ। पोइ जेको उनखे सिद्दीक नथो सॾे अल्लाह उन जी ॻाल्हि खे दुनिया ऐं आख़िरत में सचो न कंदो। ही इमाम ज़ैनुल आबिदीन जो फरमान आ। केड़ा जबरदस्त दलील हैं। अञा भी जेकॾहिं को सैयदना सिद्दीक अकबर जे सिद्दीक हुजण ते शक थो करे त उहो अहले बैत उज़्ज़ाम जे उन फरमान जो बेअदबन में शुमार कयो वेंदो। हजरत इमाम मोहम्मद बाकर जो हजरत अबू बकर ऐं उमर जे बारे में शान ॿुधो। हजरत मोहम्मद बिन इसहाक खां रवायत आहे त हजरत इमाम मोहम्मद बाकर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मल्लम यारिफ फज़ल अबी बकर व उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा फ़क़द जहिल सुन्नह। यानी जंहिं अबू बकर ऐं उमर रज़ी अल्लाह अन्हु जी भलाई खे न सुञातो सो नबवी सुन्नत खां जाहिल। यानी वो हुजूर जी सुन्नत खां वाकिफ ही ना है। ये हजरत इमाम मोहम्मद बाकर तो फरमाए। उर्वा बिन अब्दुल्लाह खां रवायत आहे त मूं इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम खां तलवार जे हेलिए ज़ेवर लगाया वेंदा हा, हथे खे सजायो वेंदो हो। उन जे बारे में पुछो त इनके ज़ेवर लगायूं न लगायूं। मना त ना है छो त अबू बकर सिद्दीक अहिड़ी तरह तरार खे सिंगारींदो हो। उर्वा चवे थो तव्हां अबू बकर खे सिद्दीक चओ था। उर्वा चयो त ईअं चवण खां पोइ पाण क़िबले के साम्हूं थी वेठा। उन खां पोइ फरमायूं त हा ओ सिद्दीक आहे जेको उनखे सिद्दीक नथो चवे शल अल्लाह उन जे कौल खे दुनिया ऐं आखिरत में सचो न करे। ये इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम फरमाइनि था त इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जे ॿिन्ही फरमाननि ते जॾहिं असां गौर कंदासीं ख़बर पवंदी त उन जे सीने में हज़रत अबू बकर सिद्दीक ऐं उमर फारूक जे लाइ केतिरी मोहब्बत हुई। सती रिवायत हजरत इमाम मोहम्मद बाकर हजरत अबू बकर ऐं उमर जे दुश्मननि खां बेज़ारी जे हवाले सां ॿुधो। जाबिर नाले रिवायत कई आहे त मूंखे हजरत इमाम मोहम्मद बाकर फरमायो या जाबिर बलगनी अन्न कौमम बिल इराक यज़उमून अन्नहुम युहिब्बूनना व यतनालून अबा बकर व उमर रज़ियल्लाहु अन्हुमा व यज़उमून अन्नी अमरतुहुम बिज़ालिक फअबलिगहुम अन्नी इलल्लाहि मिनहुम बरीउन वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन लौ वल्लीत लतकर्रबतु इलल्लाह बिदिमाइहिम लिअनालतनी शफाअतु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्लम अकुन अस्तगफिरु लहुमा व अतरहमु अलैहिमा। ए जाबिर मुखे खबर पती इराक में अड़ी कौम जेके असां सां मोहब्बत रखन था, मोहब्बत जी दावा कन था, मगर हकीकत में मोहब्बत नथन। ये इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम तो फरमाए हकीकत में मोहब्बत नथन ऐं अबू बकर ऐं उमर खे बुरो चवन था ऐं गुमान अथन त उहो अमर मूं कयो आहे। यानी इहा ॻाल्हि मुंहिंजे लाइ इमाम बाकर चवे थो मुंहिंजे लाइ चवंदा आहिनि त साईं हीअं चयो हो। साईं फरमायो त हरगिज़ न उन्हनि खे ही पैगाम पहुचाए जाबिर त मां अल्लाह जी बारगाह में उन्हनि खां बेज़ार आहियां। उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजो साह आहे त
जेकरे मुखे वाली यानी हाकिम कयो वने तो मां उन्हन यानी हजरत अबू बकर ऐं उमर रज़ियल्लाहु अन्हुमा जे दुश्मनन जे रत सां उन्हन खे कुही कत्ल करे अल्लाह ताला जी बारगाह जो वधीक कुर्ब हासिल कया। जेकरे मां उन्हन बिन्ही यानी अबू बकर ऐं उमर जे लाइ मग़फ़िरत जी दुआ ऐं उन्हन ते रहमत मोकिलण जी दुआ न कंदो हुजां त मूंखे मोहम्मद करीम जी शफ़ाअत नसीब न थिए। अल्लाह जा दुश्मन उन्हनि ॿिन्ही यानी अबू बकर ऐं उमर जे शान खां वाक़िफ़ ई न आहिनि। ही फरमाए थो हजरत इमाम मोहम्मद बाकर। अचो 8वीं रवायत हजरत इमाम मोहम्मद बाकर खां ॿुधूं। शोबे हयात रावी कई रिवायत करे थो त मां हजरत इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम खां जॾहिं मोकिलायो पाण मूंखे फरमायो त कूफे वारनि खे ही पैगाम पहुचाइजां त जेको हजरत अबू बकर ऐं उमर रज़ियल्लाहु अन्हुमा खां बेज़ार आ मां इमाम मोहम्मद बाकर बि उन खां बेज़ार आहियां। अचो 9वीं रवायत हजरत इमाम मोहम्मद बाकर ऐं हजरत इमाम जाफर सादिक जो फरमान। सालिम बिन अबी हफ्सा खां रवायत मो इमाम मोहम्मद बाकर ऐं इमाम जाफर सादिक रज़ियल्लाहु ताला अन्हुमा व अलैहिस्सलाम खां हजरत अबू बकर ऐं उमर जे बारे में पुछो। बिनी मूंखे फरमायो या सालिम तवल्लहुमा वबर मिन अदुव्विहिमा फइन्नहुमा काना इमामी हुदा व अनहु काल मा अदरक्तु अहदम मिन अहले बैती इल्ला व हुवा यतवल्लाहुमा। ए सालिम बिनी सां दोस्ती रख ऐं उन्हनि जे दुश्मन खां बेज़ार रह। बेशक उहे ॿई हिदायत जा इमाम हा। ऐं इमाम मोहम्मद बाकर खां ही बि रवायत आ त मां पंहिंजे कंहिं बि अहल बैत खे न मिलियुसि मगर उनखे उन्हनि ॿिन्ही यानी हजरत अबू बकर ऐं उमर रज़ियल्लाहु अन्हु सां मुहब्बत हुई। यानी को भी असा इमामन मां अहिड़ो अहले बैत न हो जंहिंखे सिद्दीक़ अकबर ऐं उमर फारूक सां मुहब्बत न हुजे। ही तहज़ीब तहज़ीब जी रिवायत मां के बुधाई। हजरत इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम के पंहिंजे वालिद हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं ॾाॾे हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं पर ॾाॾे हजरत अलीउल मुर्तज़ा खां इहा ई ॻाल्हि पतल हुई त हजरत अबू बकर ऐं उमर फारूक सां मुहब्बत रखजे। 10वीं रिवायत कसीरुन नवाए रावी रिवायत कई त हजरत इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम फरमायो अखज़त अबा बकरिल खासिरत फजअल अलीयुन करमल्लाहु वजहहु युस्खिन यदहु बिन्नार फयक्वा बिहा खासिरत अबी बकरिन। अरबी रिवायतूं आहिनि न जान समझी मज़रत सां का ज़ेर ज़बर जी ग़लती हुजे यानी रिवायत में चवण वारो केर आ चवे थो त हजरत अबू बकर सिद्दीक़ खे कुख में सूर पियो। इमाम मोहम्मद बाकर तो बयान करे त हजरत अबू बकर सिद्दीक़ के हिक भेरे कुख में सूर पियो। मूं ॾिठो त असां जो बाबो हजरत मौला अली शेरे जली हक जो वली पंहिंजा हथ बाहि ते सेके अबू बकर सिद्दीक़ जे कुखनि ते टकोर पियो करे। इन खां वधीक मोहब्बत ऐं शफ़क़त कहिड़ी हूंदी आहे। दोस्ताने गिरामी अचो त हिकु ॿी 11वीं रवायत शियन जे फाज़िल आलिम तबरसी पंहिंजे किताब एहतजाज तबरसी इराक़ में किताब छपियो आहे उन में लिखियो आहे हजरत इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम फरमायो लस्तु बिमुनकिर फ़ज़्ल अबी बकरिन व लस्तु बिमुनकिर फ़ज़्ल उमर वलाकिन अबा बकर अफ़ज़ल मिन उमर रज़ियल्लाहु अन्हुमा। हजरत इमाम मोहम्मद बाकर फरमाइन था त मां अबू बकर ऐं उमर जी भलाई जो इनकार कंदड़ न आहियां पर अबू बकर उमर खां भी भलो। तफसीर ई रवायत लिखंदड़ आहे तफसीर दुर्रे मंसूर। हिय बे इबारत चिट्ठी तरह बुधाए रही है त इमामन सगोरन वट हजरत सिद्दीक़ अकबर जो शान मान मकाम ऐं मर्तबो हो।
हफ़स बिन ग़यास इमाम जाफ़र सादिक खां ॿुधो, हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ियल्लाहु अन्हु अलैहि सलाम फरमायो, मा अर्जू मिन शफ़ाअत अलीयन शय्यन इल्ला व अना अर्जू मिन शफ़ाअत अबी बकर मिसलहु लक़द वलदनी मर्रतैन। यानी मां जेका हज़रत अली अल मुर्तज़ा जी शफ़ाअत में उम्मीद तो रखां, अहिड़ी अबू बकर सिद्दीक़ खां भी उम्मीद तो रखां। उन मूंखे ॿ दफ़ा ॼणियो आहे। ही हज़रत इमाम जाफ़र सादिक छो चवे त मूंखे अबू बकर सिद्दीक़ ॿ दफ़ा ॼणियो आहे। हाणे ही ॻाल्हि सम्झो, हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो इहो फरमान त मूंखे अबू बकर सिद्दीक़ ॿ भेरा ॼणियो आहे, इन जे करे आहे जो संदसि वालिदा उम्मे फरवा आहे, जंहिंजो नालो मुबारक किन फातिमा त किन करीबा लिखियो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी पोटी ही कासिम बिन मोहम्मद बिन अबी बकर अस्मा बिन अब्दुर्रहमान बिन अबी बकर रज़ियल्लाहु अन्हु सां शादी कई। यानी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे पोटे ऐं पोटीअ जी पाण में शादी थी। उन्हनि खे उम्मे फरवा न्याणी ॼाई ऐं उन उम्मे फरवा जो निकाह हज़रत इमाम मोहम्मद बाकर सां थियो, जंहिंमां हज़रत इमाम जाफ़र सादिक ऐं उन जो भाउ अब्दुल्लाह पैदा थिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत इमाम जाफ़र सादिक अलैहि सलाम जी वालिदा माजिदा जो नानो भी थे त ॾाढो भी थे। इन जे करे पाण फरमायूं त मूंखे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿ भेरा ॼणो आहे। पोइ जेको उन अबू बकर सिद्दीक़ जो दुश्मन हूंदो उहो इमाम जाफ़र सादिक सगोरे खे कीअं वणे। इमाम जाफ़र सादिक अलैहि सलाम फरमाए थो त सुहिणो अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजो ॾाॾो भी आहे त नानो भी आहे। सब 12 इमाम जेके आहिनि उहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी औलाद मंझां आहिनि, सिद्दीक़ी आहिनि, सैयदना सिद्दीक़ अकबर जी औलाद मंझां आहिनि। ही मूं 12 रवायतूं अवां जे साम्हूं पेश कयूं। अञा बि अहिड़ियूं सारियूं खोड़ रवायतूं हज़रत मौला अली जी ज़ुबानी ऐं 12 इमामनि खां अहिड़ियूं खोड़ सारियूं रवायतूं मौजूद आहिनि, जन में सभिनी हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु, सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जी अज़मत, शान, मान ऐं मक़ाम बयान फरमायो आहे। छाजे करे वञे कहीं ॿिए रुख ॾांहुं। अॼु मूं अवां खे हज़रत मौला अली जो फरमान, संदन औलाद हज़रत इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जो फरमान, हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ियल्लाहु ताला अन्हु अलैहिस्सलाम जो फरमान, उन्हनि जूं रवायतूं ॿुधायूं जन शान बयान कयो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़। अब तुझे मुझे ॾाॾे नाने खे केरु घटि वधि ॻाल्हाए त ॻाल्हि न वणंदी न। त ही इमाम जाफ़र सादिक थो चवे त सुहिणो अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजो ॾाॾो भी आहे, नानो भी आहे, मां उन्हनि जी औलाद मंझां आहियां। ऐं जंगे यमामा थी हुई हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में, उतां हनफिया नाले जेका बानी आई ही, बानीअ खे हज़रत मौला अली शेर खुदा उन दौर में हक़ ऐं हक़ानियत वारे मामले में कबूल कंदे उहा बानी हज़रत मौला अली जे हिस्से में आई ही ऐं उहा सिंधियाणी हुई। उन्हे मझां हज़रत मोहम्मद जाओ हो हज़रत मौला अली शेर खुदा जो फर्ज़। वहाँ अंदाज़ो लगायो तो उन दौर जा सभी मामला मरहला मोहब्बतुन जी तकाजा रखंदड़ हुआ। तो असां अवां खे भी उन्हनि इमामन अहले बैते उज़्ज़ाम मौला अली शेर खुदा ऐं उन जे बचड़नि जो इहो पैगाम मिले थो त असीं नफ़रतुनि ॾांहुं न वञूं, नफ़रतुनि जा बिज न छटियूं। जॾहिं रुहमा बैनहुम उन्हनि जी पाण में मोहब्बत आहे, क़ुरान करीम फ़ैसिलो ॾिए थो त तव्हां असां पैमानो खणी ताराज़ी खणी कंहिंजे शान खे कीअं घटाए था सघूं। अल्लाह ताला मुंहिंजो चवण जो ॿुधण मक़बूल मंज़ूर फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।